क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। यौम ला यनफ़उ मालुन वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुन नबियुल हबीबुल करीमुर रऊफ़ुर रहीम। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क्या शान अहमदी का चमन में ज़ुहूर है, हर गुल में हर शजर में मेरे प्यारे मुहम्मद का नूर है सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। काबा आफ़ताब जमाले मुहम्मदी, देखें न चश्मे कौर तो उनका कसूर है। हाय जाने मारिफत में एहतरामे गौस पाक, अल्लाह अल्लाह कितना ऊंचा है मकामे गौस पाक। अल्लाह अल्लाह कितना ऊंचा है मकामे गौस पाक। दुनिया मिसल दरिया को तारूत में के लारन मंजलुड़ी विया के तालिबन तोड़ा, पर जन जो इश्क साण अल्लाह लर न लोडे तनखे। मूंखे मूं प्रियन बधी विधो बार में, उभाए चवन कमता पाद पुसाई, पर पई जा पातार सा पुसण खां कीअं पाली रहे। जनी रखे रब सतार पांद न पुसे तंजो। ए बुलबुलान गुंचे गुलजार अहमदी,
सल्लु अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी। जमात सबोरी बुलंद आवाज़ सां ज़ौक़ ऐं शौक़ सां मुझे महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ले व सल्लिम व बारिक अला सय्यदना व नबीना व हबीबना व तबीब कुलूबना व मौलाना व मवाना व मलाजना व मलजाना मुहम्मदिन व अला आलिही व सहाबिही व आले बैतिही व बारिक व सल्लिम। बिरादराने इस्लाम, मुअज़्ज़ज़ उलमाए किराम, मशाइख़े उज़ाम, सैयद सगोरा, क़ुरान करीम जा हाफ़िज़ ऐं कारी, बिलख़ुसूस असांजो साईं सोनू सैयद सखी अली नवाज़ शाह साईं दामत बरकातुहुमुल आलिया ऐं ख़तीब अहले सुन्नत हज़रत अल्लामा मौलाना ग़ुलाम मुस्तफ़ा साहब दामत बरकातुहुमुल आलिया ऐं शीरी ज़ुबान कारी क़ुरान नूरुल ऐनैन हज़रत हाफ़िज़ कारी मोहम्मद अब्दुल गनी खोसो साहब दामत बरकातुहुमुल आलिया, साईं हाफ़िज़ नसीबुल्लाह साहब ऐं दीगर उलमाए किराम ऐं मशाइख़े उज़ाम जेके वेठा आहिनि महफ़िल ते ऐं प्यारी प्यारी जमात सगोरी अवां जे ख़िदमत में मूं आजिज़ तरफ़ां अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अज़ीज़ाने गिरामी, वक़्तु तमामु घणो थी वियो आहे ऐं मौसम बि प्यारी प्यारी सर्दीअ वारी आहे। असांजे नौजवान ख़तीब वाइज़े अहले सुन्नत हज़रत मौलाना ग़ुलाम मुस्तफ़ा साहब ॾाढे प्यारे अंदाज़ में अवां खे माज़ूल फरमायो। ही आजिज़ बि चंद ॻाल्हियूं अवां जे ख़िदमत में पेश कंदो ऐं पोइ बारगाह रब्बुल आलमीन मां दुआ पिनंदासीं। करीम रहीम रब असांजा, तूं असांजी इहा हाज़िरी पंहिंजे सुहिणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके क़बूल फरमा। मौलाए करीम आसमान ऐं ज़मीन जे आफ़तुनि ऐं मुसीबतुनि खां पनाह अता फरमा। रब्बे करीम पंहिंजे प्यारे हबीब अरबी अजीब हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हुज़ूर जे सहाबे किराम अहले बेते उज़ाम उलमा ऐं औलिया जी बि रब करीम सही ऐं सच्ची मोहब्बत नसीब फरमा।
अज़ीज़ान गिरामी, दुनिया जो दस्तूर है तो इंसान उनके अल्लाह पाक खुशूब अता कयूं आहिनि, पर कदें कदें इंसान ते दुखन जा मींहं भी वसंदा आहिनि। पुट मूं ॾे तवजह कयो, समझो था मुंहिंजी ॻाल्हि। ख़ुदा असांखे वञियूं ॾिनियूं, अक़ल ॾिनो, इल्म ॾिनई, अशरफुल मखलूकात इंसान बनाई, पर वॾो एहसान कई जो मिठे मोहम्मद करीम जो उम्मती बनाए सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं कई ख़ुशियूं अल्लाह असांखे अता कयूं। वो इंसान वीचारो फितरत में जॾहिं उनखे ख़ुशियुनि जा साल गुज़रंदा आहिनि त उहे बि यादि न हूंदा आहिनि, पर दुख जी हिकिड़ी राति गुज़रंदी आहे न त बि माण्हू चवंदो आहे यार इहा राति वरह जी गुज़री। पुट सम्झो था, सही ॻाल्हि आहे न? कॾहिं राति जो पेट में सूर थी पियो, बुखार थी पियो, को मुश्किल अची वियो त इंसान कमज़ोर आहे, चवंदो आहे यार राति ॾाढी ॾुखी गुज़री। पोइ मुंहिंजा अज़ीज़ भाउ, इंसान दुखनि में घणो करे मदद वठंदो आहे, ख़ासि तौर ते चइनि शयुनि सां इंसान मदद वठंदो आहे। जे माल अथसि, मसलन बीमार आहे त पहिरियों ई पैसा खपनि, न त डॉक्टर बि बग़ैर ॾोकड़नि जे हथ कोन लाहींदो। मां साईं जी ॻाल्हि नथो कयां, पर अॼुकल्ह जेकॾहिं डॉक्टरनि ॾे तव्हां वञो, ॾोकड़ न हुजनि, हराम जो खणी हथ लाहिनि हुनखे। ऐं ॿिए नंबर ते इंसान पंहिंजे औलाद खां बि मदद वठंदो आहे। बच्चा तोखे पालियुमि, तो ते पंहिंजी ज़िंदगी सरफ़ कयुमि, तोखे निपायुमि, मां जीजल चवंदी आहे राति जो तोखे अखियुनि जा ओजागा ॾेई करे निंडूं फिटाए तोखे ला इलाहा इल्लल्लाह जूं लोलियूं ॾेई निपायुमि, मुंहिंजी ख़िदमत कर। सम्झो था मुंहिंजी ॻाल्हि? औलाद खां बाद इंसान पंहिंजे पीउ माउ खां जेके अणलबाइता हूंदा आहिनि, सॼी दुनिया लब सां, मगर वालिदैन जेके आहिनि उहे अणलबाइता हूंदा, उन्हनि खां बि कॾहिं कॾहिं पंहिंजे भाउरनि खां, अज़ीज़नि खां बि नफ़ो वठंदो आहे, मदद वठंदो आहे त मुंहिंजी मदद कयो। सिंधी में मशहूर हिकिड़ो पहाको आहे, बरोचन वटि हुजे या न, चवंदा आहिनि त इहा जॾहिं इंसान खे माइट अज़ीज़ माल दौलत हर शइ छॾे वञे त पोइ दोस्त ॾाढा वड़ा हितां हूंदा आहिनि, उहे कमु ईंदा आहिनि। सही ॻाल्हि आहे न? यार जेके आहिनि, सचा यार जेके आहिनि, उहे बि कमु ईंदा आहिनि। मां या दुनिया जी ॻाल्हि कई, जॾहिं राति ताईं ॾींहुं 24 कलाक, कॾहिं ॾींहुं 18 कलाक, राति 12 कलाक, कॾहिं अहिड़ी तरह सां घटि वधाई थिए थी, कॾहिं सरमा, कॾहिं गर्मा, कॾहिं ख़िज़ा, कॾहिं बहार। मां उन मौसम जी ॻाल्हि थो करियां हीअ, पर अज़ीज़ दोस्तो, इंसान जे मथां हिकिड़ो अहिड़ो वक़्तु ईंदो जॾहिं इहे सभु शयूं उनखे कमु न ईंदियूं। चओ सही ॻाल्हि आहे? कॾहिं उन वक़्त खे यादि कयो अथई? न। तुंहिंजूं क़ुरान चवे थो त टिणियुनि ते चढ़ी वेंदियूं, वल्तफ़त साक़ बिसाक़, तुंहिंजूं पिनियूं रगड़दियूं, तुंहिंजा दोदा आसमान ते पटियल हूंदा, इज़राइल जो चंबो तुंहिंजे निड़ीअ में हूंदो, तूं हिचक नई सकरात में हूंदे, तो 1000 लख कमाया, करोड़ कमाया, ये तोखे कम नहीं था।
पुट ॿुधायो कमींदा मां सम्झां थो जे दौलत कम अचे हा त को बादशाह मरे ई कोन ईअं न को सरदार मरे ई कोन को वज़ीर ऐं अमीर मरे ई कोन दुनिया मां पर इन वक़्त ते माल भी साथ छॾे औलाद भी वीचारो ख़ामोश मां जीजल उहा रोंदी आलाप कंदी आंड्रा उछली पवंदसि पर उहा भी मदद न करे सघंदी अल्लाह फरमाए तो यौम यफिरुल मरअ मिन अखीहि व उम्मी व अबीहि व साहिबती व बनी रब्बुल आलमीन तो फरमाए त उन ॾींहुं मुंहिंजा महबूब भाउ खां बेज़ार हूंदो पुट पीउ खां बेज़ार पीउ पुट खां बेज़ार मां धीअ खां बेज़ार धीअ मां खां बेज़ार हता हिकु मदीने वारो तो फरमाए सही हदीस आहे तिरमिज़ी शरीफ़ जी त क़यामत जे मैदान में हिक शख्स जी हिकिड़ी नेकी खुटी पवंदी छा खुटंदसि ॻाल्हायो सही असांखे त ख़बर ई कान्हे त हले घणियूं नेकियूं कयूं अथऊं हले घणा गुनाह कया अथऊं आओ न का ख़बर कान्हे हिकिड़ी नेकी खुटी पवंदसि तो हिकिड़ी नेकी जे लाइ रब्बुल आलमीन खे अर्ज़ु कंदो मुंहिंजा मौला मूंखे मोकल ॾे क़यामत में मुंहिंजा यार मुंहिंजा भाउर मुंहिंजो दिलबर अबो मुंहिंजी जीजल अम्मा मुंहिंजा माइट अज़ीज़ बचड़ा मां वठी ईंदुसि हिकिड़ी नेकी खुदा जो कसम आहे रसूलुल्लाह जो फरमाए त सॼी क़यामत में फिरंदो पर हिकिड़ी नेकी कान मिलंदसि मां जीजल भी मोटाए छॾींदसि नफ़्सी नफ़्सी जा आवाज़ हूंदा तौबा तौबा जा आवाज़ हूंदा जॾहिं मोटंदो रोंदो ईंदो हिकिड़ी नेकी सॼी दुनिया में न मिली सघी सॼी कायनात में क़यामत में न मिली रस्ते में मुझो मदीने वारो मिठो मोहम्मद करीम मिली वेंदुसि चओ सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह जे तव्हांखे न मदीने वारो मिली वञे त ॿई जहान ठही वञनि न चओ ठही वेंदव पोइ हुज़ूर ते सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह रोज रोड घणा न रोज ॾिसो था हेॾे बुज़ुर्गनि ने ॾिसो सैयदनि ने ॾिसो आलमनि ने ॾिसो ऐं नूरानी चेहरा ॾिसो जंहिंजे ॾिसण सां मुंहिंजो मुस्तफ़ा जो फरमाए त रब करीम जा गुनाह लाहींदो आहे हेॾे गौर करियो हुज़ूर फरमाईंदो रोई पियो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼी क़यामत जो मैदान घुमियुसि मगर हिकिड़ी नेकी कान मिली पाण फरमाईंदा त हलिया चङनि साण चङायूं हर कोई हो पर तो जीअं करे न कोई बुरनि साण भलायूं ॿिए दो बिटाई फरमाए त न माणिक मिट सदो में उदाई जो सोच लो हशर वेल हिसाब में छॾे न वेंदो चल सारे सॾ कंदो मुंहिंजो कोयार लुके चधणी हुज़ूर भाकुर पाईंदसि ओ मुंहिंजा गुनहगार उम्मती गुलाम अबे मोटाए छड़ी अम्मा मोटाए छड़ी कायनात सजी यार दिलदार उन्हनि मोटाए छड़ी वापस आयो खाली
पर जॾहिं सभु छॾे विदा करे मां मोहम्मद को न मोटाईंदोसां। अफ़सोस आहे त अहिड़े दिलबर खे तूं विसारे छॾी। अहिड़े गौर कजां, मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त माल नफ़ो न ॾींदो, औलाद नफ़ो न ॾींदो, पीउ माउ बि नफ़ो कोन ॾींदो। क़ुर ॿुधायो, मां यादि अथई न, भला वरी अर्ज़ु कयूं मोला, यार जेके असांजे पारां कुहाड़ियुनि खे छेड़ा पिया ॾींदा आहिनि, आओ न, बंदूका हथ में हूंदियूं आहिनि, अदा फलाणो तो न विड़ियो त सिर बहादुरा, ये कम ईंदा। मां तव्हांखे क़ुर थो ॿुधायां, अल्लाह फरमाए थो अल्लाह खिल्ला यौमइज़िन बादुहुम लिबादिन अदुव्व इल्लल मुत्तक़ीन। जमातूं घणियूं वाइज़ कयूंसीं पर तई बरो च ज़ोर हो, हा न, कुझु ॾाढिया त सुभाणे अल्लाह जो ख़बर पए। ऐं ख़ुदा जो कसम आहे फ़ाइदो नबी ॾींदो फरमाए त हिकिड़ो दफ़ो सुभाणे अल्लाह चयो त जन्नत में हिकिड़ो वण लॻो पियो, क़यामत ताईं उहो ख़ुदा जो ज़िक्र करे ऐं तुंहिंजे दफ़्तर में हुनजो सवाबु लिखो, आओ न। हाणे क़ुर थो ॿुधाए अल्लाह खिल्ला यौमइज़िन बादुहुम लिबादिन अदुव्व इल्लल मुत्तक़ीन। महबूब क़यामत जे मैदान में ये दोस्त दुश्मन थी पवंदा, छा थी पवंदा? ख़ुदा पुछंदो त फलाणा तो फलाणे सां गॾु हुए, बंदूक खणी वेहे, चवंदो त मोला मां सुञाणा बि कोन्हे, हे दुश्मन मुंहिंजो। मां न क़ुर थो चवे, ईअं रुगो इनकार करे दोस्ती न, न दुश्मन आहे मुंहिंजो। अरे दोस्त त छॾे वेंदे, पर मां जे तोखे सॼो ॾींहुं क़ुर ॿुधायां त हथ पेर अखियूं ज़ुबान नक ज़मीन इहे बि तोते शाहिदी ॾींदा, तूं चवंदे मोला इहे बि मुंहिंजा दुश्मन आहिनि। छा न तूं क़यामत ॾींहुं कोन मञीदे। अलाह जी फरमाईंदो त गुनाह कयो अथई फलाणो, न मुंहिंजा मोला मूं कयो ई कोन्हे, इहो त किरामन कातिबीन मूंसां ज़ुल्म कयो आहे, मुंहिंजे दफ़्तर में लिखी छॾियो, मूं कोन कयो आहे गुनाह। छो त किरामन कातिबीन आहिनि न, चओ आहिनि न, क़ुर ॿुध व इन्न अलैकुम लहाफ़िज़ीन किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून। क़ुर ॿुधायां या बेत ॿुधायां, जेकी चओ ॿुधायां। मूंखे ख़बर आहे त तई मौलुनि जा खारियल आहियो, छा ते क़ुर मां ॿुधाईंदुसि, हदीस ॿुधाईंदोसांव, औलिया इकराम जा जेके बोल शेर आहिनि ॿुधाईंदोसांव। मोराई त गुनाह जेको किरामन कातिबीन जेके अल्लाह तो ते हर वक़्तु मुक़रर कया आहिनि, वेठा आहिनि। तूं चुरे थो, पुरे थो, ॻाल्हाई थो, निमाज़ पढ़े थो, गार थो ॾी, क़ुर जी लोली हर शइ पे। पर हिकिड़ी नई ॻाल्हि ॿुधाए, शायदि अॻे कंहिं मौलवीअ न ॿुधाई हुजे। बाबा जॾहिं न तूं मरी वेंदे त किरामन कातिबीन तोखे छॾे हलिया वेंदा, आओ न, चओ सही ॻाल्हि आहे न। अमलनि जो दफ़्तर बंदि थी वियो, मरंदे अमल ख़तम। हाणे तुंहिंजो दफ़्तर में अमल कंदे, तूं करी या न करी तुंहिंजी मर्ज़ी, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अहिड़ा उम्मती बि आहिनि जेके क़ब्र में बि क़ुर पढ़ंदा आहिनि, नमाज़ पढ़ंदा आहिनि, ज़िक्र जूं लोलियूं ॾींदा आहिनि। ॾाढिया सुभान अल्लाह चओ। महबूब ते सलातो सलाम मरण खां बाद बि क़ब्र में बि पढ़ंदा आहिनि, ज़िक्र शरीफ़ बि पढ़ंदा आहिनि, नमाज़ बि पढ़ंदा आहिनि, पर उहे जेके दुनिया में पढ़ंदा आहिनि। तो खां हाणे वई न मुस्लमान खां नमाज़ वई, ज़िक्र वियो, सलात वई, हर शइ हली।
बटड़े दवा जिक्र शरीफ भला पढ़ने ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। अफसोस आए न तो जिक्र पढ़ी मुझे हुजूर महबूब मदीने वारो साईं तो फरमाए त लिकुल शैन सिकालत व सिकालतुल कुलूब जिक्रुल्लाह। जॾहिं कट लगंदी आहे कंहिं शइ खे मलाइक बीठा आहिनि उहे शाहिदी ॾियनि लिखनि त फलाणी जमात में हिननि जिक्र पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तुझो नानू तो नहीं फरमाए तो उज़्कुरुल्लाह हत्ता युकाल इन्नका लमजनून। अल्लाह जो जिक्र इए कर जो दुनिया चे तई चरियो थी सुभान अल्लाह कान चे मुझे मुस्तफा ने फरमाया त इए जिक्र कर एडो ज़ाकिर थी पर तुझे ज़ुबान ते ला इलाहा इल्लल्लाह जी बोली हुजे जो मानू चो त चरियो थी वियो आओ न सैयद भिटाई भी ये चवे ज़ालऊं जिक्र ज़ात जो वेल न विसारी में सनासी सुभान के सदाई प्या सारी में सनासी सुभान के सदाई प्या सारी में तस्बीह दे तलवार सा ता मुले दखे मारी में इन पर पारी में वनी गुरखे गजा का पड़ी बेंदो फरमाए त चौ तू अल्लाह एकड़ो बी वाई म सिख लिखो वेठी लिख अखर इहो ई मन में। अज़ीज़ान गिरामी मूं खे बे ॿुधायो त इंसान जॾहिं मरंदो आहे सही बुखारी शरीफ़ जी हदीस आहे त उन जे अमलनि जो दफ़्तर बंदि जेके क़बर में अमल कंदो नमाज़ पढ़ंदो रोज़ो रखंदो ज़िक्र शरीफ़ कंदो सलात जो विर्द कंदो क़ुरान जूं लोलियूं ॾींदो मुंहिंजा अज़ीज़ भाउ ॾे तवजह कजा उनजो मज़ो उनखे क़बर में ईंदो पर इहो अमल दफ़्तर में कोन लिखंदो। सुभान अल्लाह चौदा ॾियां पर मुंहिंजो मुस्तफा तो फरमाए त टिनि शख़्सनि जा टे उम्मती मूं रसूलुल्लाह जा उहे मरी ॾींदा तॾहिं बि उन्हनि जो दफ़्तर खुलियल हूंदो। हेॾे गौर कजा ख़ुदा करे तूं उन्हनि टिनी मां हुजी जे न ई त कोशिश कजा हुज़ूर फरमायो हिकिड़ो जेको सदक़े जारिया करे छा ॾाढियां चयो ॾाढियां सदक़े जारिया करे त हिन शख़्स जो अमल दफ़्तर खुलियल आहे। सदक़े जारिया माना मस्जिद ठहिराए मदरसो ठहिराए कंहिंजे बचड़े खे पैसा ॾेई क़ुरान जो हाफ़िज़ बनाए मुंहिंजा अज़ीज़ भाउ कंहिं तालिबुल इल्म खे कलम वठी ॾिए किताब वठी ॾिए तो सदक़े जारिया आहे। मुंहिंजा अज़ीज़ भाउ मदीने वारो फरमाए ऐं ॿियो उहो शख़्स जेको क़ुरान जो आलिम हाफ़िज़ पढ़े पढ़ाए पाण भी पढ़े वरी पढ़ाई तो भी रहे हाणे ने ॿिए खे पढ़ायो ॿिए टे खे पढ़ायो क़यामत ताईं हिन जे अमलनि जो दफ़्तर बंदि न थींदो। हिन में बि उन जूं नेकियूं लिखबियूं रहबियूं।
समझो था ऐं टियों औ वलदुन स्वालिहुन यदऊ लहू, जंहिंजो औलाद सालिहा क़ुरान जो हाफ़िज़ा आलिमा, इहो जेको बि अमल करे त इहो इन जे बाबे खे क़ब्र में मिलंदो रहंदो। मां चवां थो त यकीनन हाफ़िज़ अब्दुल गनी, उनजे भाउ अब्दुल हादी, उनजे भाउ हाफ़िज़ अब्दुल मजीद, हाफ़िज़ अब्दुल रशीद, अब्दुल हमीद या अब्दुल रसूल, जेकी बि साले अमल कया या दिहाड़ो अॼु मल्हायूं तव्हांखे गॾु करे रसूलुल्लाह जी तारीफ़ ॿुधायूं, मुंहिंजो मुस्तफ़ा तो फरमाए त इन अमल जो सवाब बि मरहूम मोहम्मद सिद्दीक़ खे क़ब्र, उनजो दफ़्तर बि रसूलुल्लाह तो फरमाए त खुलियल आहे। समझो था मुंहिंजी ॻाल्हि न कोन आयो सम्झ में आयो? हाणे तोखे माल नफ़ो न ॾींदो, औलाद नफ़ो न ॾींदो, दोस्त नफ़ो न ॾींदा, हेॾे तवजह कजा पी माल, मुंहिंजा मौला नफ़ो केरु ॾींदो? क़ुरान ॿुध, अल्लाह फरमाए तो अला खिल्ला यौमइज़िन बादुहुम लिबादिन अदुव्व इल्लल मुत्तक़ीन। दोस्त दुश्मन थी पवंदा, दोस्त फिरी वेंदा, तूं एतिराज़ कंदे मुंहिंजा मालिक हे अमल मां पुछड़ा न कया आहिनि, मूं ते हरू भरू तुंहिंजे मलाइका लिखिया आहिनि। मुंहिंजो रब्बुल आलमीन जो क़ुरान में फरमाए, अल्लाह फरमाईंदो चङो मलाइकनि खे हेॾे कयो। तवजह अथव मूं तव्हांखे जो अहिड़ी हदीस थो ॿुधायां जेका अॻे न ॿुधी हूंदव, थकिजी त कोन पिया आहियो न? मानीअ में बि देरि थी वई अथव तव्हांखे, ईअं न त परो जो मूंखे ॿिया पिटियो त मानी बि विढ़ंदा वई असांजी, चङो माशाअल्लाह। हेॾे गौर कयो, ख़ुदा फरमाईंदो मलाइका हेॾे थी बीहनि, अलियौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम वतुकल्लिमुना ऐदियहुम वतशहदु अर्जुलहुम बिमा कानू यक्सिबून। बाने जे ज़ुबान ते मोहर हणंदासीं, तूं न ॻाल्हाए, वो हथ शायदि ॾींदा, पेर शायदि ॾींदा, तुंहिंजा कन शायदि ॾींदा, अखियूं शायदि ॾींदियूं। मोला गुनाह कयो अथसि, ख़ुदा हाणे ज़ुबान खोलींदो, इहो बानू अहिड़ो त भाड़ियो थी बीहंदो, चवंदो मुंहिंजा मोला इहे बि कूड़ थाड़नि, मुंहिंजा दुश्मन आहिनि। ख़ुदा फरमाईंदो भला पोइ जेकर इहे कूड़ था ॻाल्हाइनि त मां उन ज़मीन जे टुकड़े खे थो घुरायां जंहिं ते तो गुनाह कयो आहे। छा? यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा बिअन्न रब्बक औहा लहा। ज़मीन शायदि चवंदो मोला यार कूड़ थी ॻाल्हाए, हेॾे तवजह कजा, सुभाणे अल्लाह चओ। ज़मीन कूड़ी, वक़्तु ॻाल्हाईंदो, मोला कूड़ो, मलाइक मूंसां ज़्यादती कई आहे, मां इहो गुनाह न कयो। ख़ुदा फरमाईंदो हाणे अहिड़े शायद खे थो घुरायां जंहिंखे तूं कूड़ो न करे सघंदे। ॿुधायां उहो कहिड़ो शायद ईंदो? सुभाणे अल्लाह चओ त ॿुधायांव, ॾाढियां चओ सुभाणे अल्लाह, हथ मथे खणी चओ सुभाणे अल्लाह। इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा लितुमिनु बिल्लाहि व रसूलिही व तुअज़्ज़िरू व तुवक़्क़िरू व तुसब्बिहू बुकरतन व असीला। मुंहिंजा मदीने वारा घोट सां तोखे सॼी दुनिया ॾे शाहिद बनाए मोकिलियो आहे। वाह बि चवंदा आहिनि न त रसूलुल्लाह हाज़ुर नाज़ुर न आहे। तव्हांखे त पाड़े में कोन्हे न,
अलाए मता कंहिंखे नाग खाई विधो हुजे, ईअं त कोन्हे न, अथव तव्हांजे पाड़े में? नबी साईं खे ख़बर ई कान्हे, भित जे पुठियां बि ख़बर कान्हेसि। मां चवां थो त ख़ुदा जो कसम आहे, रसूलुल्लाह खे ज़रे ज़रे जी ख़बर आहे, ज़रे ज़रे जी मुस्तफ़ा करीम खे ख़बर आहे। चओ आहे, हथ मथे खण आहे। मां हींअर सूर्या शाम वियुसि, मदीने पाक मां मोटी मके जॾहिं आयुसि त हिकिड़े सुवाल कयो मूंखां, मौली साहब तूं शाम वेहीं? मूं चयो हा वियोसि। पोइ चवनि था उते हज़रत बिलाल सोणे जी ज़ियारत आहे। ॿुधो अथव अलाए न? सुभान अल्लाह त कोन चयो, न ईअं ॾाढिया। मूं चयो हा उन जी ज़ियारत। ऐं ख़ुदा जो कसम मोरी ग़ुलाम मुस्तफ़ा मां सां गॾु हो, 50 माण्हू हुआसीं। जॾहिं रसूलुल्लाह जे ग़ुलाम जे क़बर ते नज़र पई त अखियुनि मां मींहुं वसी विया। कहिड़ो बिलाल ॿुधायां? छा बिलाल ऐं छा करम, वाह सखी तुंहिंजी सखा, वाह सखी तुंहिंजी सखा, हबशी मगर मौला घुरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। गॾु चवराईंदे अॼु तार मां बेड़ो कयो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे, दुख दर्द विया वारो वरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। तव्हांजो बेड़ो रसूलुल्लाह जे सदके तरंदो? चओ तरंदो? ॾाढा चओ। पोइ चओ अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे, दुख दर्द विया वारो वरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। दिलाल जी ॻाल्हि पोइ थो ॿुधायां, हिन जो ॿियो बंदि बि जे सुभान अल्लाह जी ॿुधायां। एतिरी सुभान अल्लाह दे न कुझु। वाह वाह। चए थो मुंहिंजा सोना छो भला आराम आज़ाद इब्राहीम थियो, आज़ाद इब्राहीम थियो, ॿारण वियो ठप ठरी मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। आड़ वियो ठप ठरी मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। अञा सुभान अल्लाह जी ने हिकिड़ो बंदि ॿियो बि ॿुधायां, ईअं न ॾाढा सुभान अल्लाह। आओ न। अबू जहल अंधो थियो ऐं काठ पियो कलमा पढ़े, ऐं काठ पियो कलमा पढ़े, मुझे महबूब ते काठ भी कलमा पढ़िया, वण टिण उन्हनि कलमा पढ़िया, हजर शजर झुकी पिया। पाण फरमाईंदा कुल शइ यारिफनी अन्नी रसूलुल्लाह, मूंखे हर शइ सुञाणंदी आहे त मां अल्लाह जो रसूल आहियां। हिकिड़ा बदबख्त इंसान फासिक फाजिर गुस्ताख बेअदब उहे मूंखे न सुञाणंदा आहिनि। इंसाननि ऐं जिन्ननि मां ॿियो काइनात जो ज़रो ज़रो मां
साईं भी इन साल कदो वो कड़ो काठो जंहिं कर्मू पढ़ियो ॿुधाया सुभान अल्लाह जो तो ॿुधायांव मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मस्जिद नबवी में पाण करीम ही दावा मिंबर ते भी खिताब फरमाईंदा हुया पर रसूलुल्लाह असां वांगुर तव्हां ॾिसो मूं जहिड़े गुनाहगार खे भी सवड़ विछायल मता काठ ते हज़रत खे तकलीफ़ थी पवे ईअं न ये तो गरीब माण्हू सादो इंतज़ाम आहे पर सादगी रसूलुल्लाह खे वणंदी आहे मुझे मुस्तफा जो फरमाया त अक्सर अहलिल जन्नत अल बुलहा मिन उम्मती मुझे उम्मत मां घणो हिस्सो जन्नत जो अबोझड़ा ये अबोझड़ा जेके ॾिसेंदो न ये जन्नत में हूंदे क़यामत जो जेके हिसाब करण वारा कोते समझो था अहिड़े गौर कजा अबोझक में जन्नत में वेंदा थकजी तो कोन पिया आहियो न वरी कसम दो सच ॿुधाए जो थका तो कोन आयो न माशाअल्लाह अहिड़े गौर कयो मस्जिद नबवी में जॾहिं महबूब मुंहिंजा वाइज़ फरमाईंदा हा त खजीअ जो हिकिड़ो थुड़ सुकल उनखे टेक ॾे सुभान अल्लाह त चओ सुभान अल्लाह त चओ अल्लाह खजी तव्हां ॾिठो आहे त जॾहिं कटियल हूंदी आहे उनजे थुड़ सां माण्हू पुठड़ा लॻाए तो आहे लॻ आओ न किथे मदीने में ॾाढियां त चओ ईअं न ॾाढियां ईअं न ॾाढियां हिन दफ़े मां मदीने शरीफ़ में हुउसि साईं सोना बि विया ख़ुदा असां सभिनी खे मदीनो नसीब फरमाए जवामी हाय मां उहे हाज़िरीअ ते पियो वञा तो हिकिड़ो शख़्स मूंखां अॻे तकिड़ो सुभान अल्लाह छा वो तकिड़ो पियो वञे हिकिड़े बाह में हथ दाई मदीनो आहे आस्ते ही छा आहे ॾाढियां मूंखे उते हिकिड़ी नात यादि आई सुभान अल्लाह चओ दाखिले कुए जना आहिस्त चल ज़ायरे कुए मदीना आहिस्त चल देख आया है कहाँ आहिस्त चल देख आया है कहाँ आहिस्त चल ज़ायरे कुए मदीना आहिस्त चल समझ में अचे थो न ॾिस किथे आयो आहीं अॻिते फरमाए थो जैसे जी चाहे दुनिया में घूम कर जेका बात में जीअं वणे थी हल ठुल में जीअं वणे थी हल आओ न आखिरीअ में जीअं वणे थी हल पर जैसे जी चाहे जहां में जैसे जी चाहे जहां में घूम कर पर ये मदीना है यहाँ आहिस्त चल गढ़ पढ़ा पर ये मदीना है यहाँ आहिस्त चल ॾाढियां चओ ये मदीना है यहाँ आहिस्त चल खुदा करे मदीने हलूं ऐं अदब सां हलूं गिचीअ में ॻारो पियल हुजे रसूलुल्लाह जो रोज़ो मुबारक अॻियां हुजे ज़बान ते अस्सलातु वस्सलाम अलैका या रहमतल लिल आलमीन हुजे अॻिते फरमाए थो बारगाहे नाज़ में आहिस्त बोल महबूब जे दरबार में आस्ते ॻाल्हि अब तो कुरान आहे न या अय्युहल्लज़ीना आमनू
ला तरफाउ अस्वातकुम फौक सौतिन नबी, मुझे महबूब जे आवाज खां मथे आवाज कंदे त अमल बर्बाद थी वेंदे। ये मदीना है यहाँ है चल, जदों मलाइकन में तो हली अदब सां, रसूलुल्लाह जे बारगाह में तो हली अदब सां। 70,000 अचन था तो खुश। हदीस में आयो आहे त जॾहिं मदीने मां मोटन था त रोंदा था। अचण वारा मलाइका पुछण जन्नत में था वञो ऐं रोंदा था वञो, आओ न बेहिश्त में था वञो, गिलमान उते, हुरूं उते, अनहार उते, जन्नात उते, मज़ा उते, हर शइ उते, रोंदा था वञो छो? जवाब दींदा न जन्नत के गलियों में देखा मजा जो मोहम्मद के गलियों में देखा। न जन्नत के गलियों में देखा मजा जो मोहम्मद के कदमों में देखा। जॾहिं निकिरे थो ही शायर मुस्तफ़ा जे शहर मां, ड्राइवर खे चए थो आस्ते, अल्लाह साईं खां पुछे जॾहिं वियो हूंदो माण्हू मदीने शरीफ़, ख़ुदा जो कसम मदीने पाक मां जॾहिं माण्हू निकिरंदो आहे रड़ंदो। मूं गुनहगार खे अल्लाह ताला 30 दफ़ा हाज़िरी नसीब कई आहे, पर जॾहिं मोटिस ख़बर न पवंदी आहे। आओ न ऐं चाहियल माण्हू सफ़ा 3 साल हिकिड़ो शख़्स नज़र आयो, मां ईद पढ़ी ऐं उन ॾींहुं शाम जो मुंहिंजी फ्लाइट हुई मदीना कराची, मदीने खां कराची। हिकिड़ो अबोझड़ो माण्हू हुजे ॿाहिरे दरवाज़े ते बीठो आहे, रोए पियो ऐं कलाम पियो चवे। छा पियो चए? सुभान अल्लाह त चओ, छो त मूं ॾिठो आहे त कलामनि जा मिड़ी ताईं शौक़ीन घणा आहियो। जे तो कन ॾियां त बसि धू 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 आहे बसि। आओ न कॾहिं ईअं कयो थो त घर में बाबो या चाचो उनखे सकरात हुजे त या टेप खणी खोले छॾियो जलाल वॼ त बाबे जो साहु सवलो निकिरी पवे। ॾाढो शौक़ीन, ॾाढो वणंदो। कॾहिं ईअं चयो अथव? ॻाल्हायो न था न, ईअं त कोन कंदा आहियो न। हेॾे गौर कजां, पिछो आहे दर ते कलाम पियो चवे, ॿुधाए कहिड़ो? ओ तुंहिंजूं ॻाल्हियूं सजण मां ॻाईंदुस, तुंहिंजूं ॻाल्हियूं सजण मां ॻाईंदुस, तोखे भुलिजी कोन भुलाईंदुस, तुंहिंजूं ॻाल्हियूं सजण मां। मींहं वसियलु रोए पियो, मां बाने तुंहिंजो मास छा पियो चई? मूंखे चई मौली साहब मदीने मां अॼु मुस्तफ़ा खां मोकिलायां थो, मोकिलाइण नथो ॾाए चे जाहिल आहियां, कीअं अर्ज़ु कयां? ॿियो नथो ॾाए चे अर्ज़ु थो करियां, मिठा वञा थो ऐं क़यामत ताईं तो मोहम्मद जा गुण ॻाईंदो रहंदुसि। अल्लाह हेॾे गौर कजां, उन मदीने जी ॻाल्हि थो करियां जॾहिं माण्हू निकिरंदो आहे त ड्राइवर खे चवंदो आहे छा साढियां छा थो चए ड्राइवर खे? देख लूं जी भर के शहर मुस्तफा। वो ड्राइवर बि त जी भर के मुस्तफा खे ॾिसां, महबूब जे शहर खे ॾिसां। देख लूं जी भर के शहर मुस्तफा, मेरे मीरे कारवां आहिस्ता चल, देख आया है कहाँ आहिस्ता चल, देख आया है कहाँ आहिस्ता चल, ये मदीना है यहाँ आहिस्ता चल। सुभान अल्लाह। और उन्हें मदीने में रसूलुल्लाह खजीअ जे थोड़ा याद अथव? विसरी त कोन वियुव? हिकिड़े साहबी खे ख्याल आयो, वञी मिंबर ठाराए,
छा ठहराया आहियो? मुझो पी मां तुंहिंजे कदमनि तां कुर्बान या रसूल अल्लाह, इहो खजीअ जो थोरो तव्हांखे लॻे थो मां सही नथो सघां। सहाबी हुया, सहाबी, हाँ मता सम्झो वहाबी, सहाबी हुया। महबूब ए लॻे थो तोखे मिंबर ख़ुदा जो कसम बुखारी शरीफ़ जे ॾीसा हेतिरा उलमा वेठा आहिनि, रसूलुल्लाह पहिरियों कदम रखियो उन नाके जे मथां त उहो सुकल थोरो रड़ियूं ऐं दम करण लॻो। मुंहिंजे नेणनि जे ठार नूर चश्म मियां अब्दुल गनीअ खे मौलाना रूमी वणंदो आहे। तव्हांखे ॿुधायां उन ज़िक्र कयो इन वाक़िए उस्तने हन्नानज़ हिजरे रसूल नालमी ज़दे हम जरबा दे उकूल। जलालुद्दीन रूमी तो फरमाए जरे मुझे महबूब कदम रखो डाके जे मथा तो सुकल थोड़ो रड़ियूं ऐं दाहूं करण लॻो। रुनाई रड़ियूं कयई सहाबन भी ॿुधियूं। मदीने वारो रहमत वारो जवाना लही करे उन्हें थोड़ा के भाकुर पाए परचाए थो। मां तो हिकिड़ो सुवाल थो करियां, रब करीम जो कसम अथई मूंखे सही जवाबु ॾिजां। जेकॾहिं थुड़ खजीअ जो रोए त महबूब परचाए, जे तूं उम्मती रोई त मुस्तफ़ा तोखे राति जो न परचाईंदो, कोन परचाईंदो। ॾाढिया जो कोन परचाईंदो। कॾहिं राति जो रो त सही न, वॾेरनि जे दरवाज़े ते, आफीसरनि जे दरवाज़े ते, अमीरनि जे दरवाज़े ते धिका खाइण वारा कॾहिं मुसल्लो विछाए राति जो वेही ऐं रोज़ सलात बि पढ़, मां लिखी थो ॾिए रोज़े त रसूलुल्लाह परचाईंदो। मोल साहब साम्हूं आहे सैयद हिकिड़ो राति जो सलाद पढ़ंदो हुयो मदीने शरीफ़ में रोंदो। मां पुछंदो आहियां तुंहिंजी कैफ़ियत बदिलजे थी? चवंदो न। चयो मां सची ॻाल्हि कर, कसम अथई। त चयईं साईं जॾहिं सलाद पढ़ंदो आहियां ऐं रोंदो आहियां त नानू मोहम्मद मूंखे भाकुर पाए परचाईंदो आहे। कॾहिं सलाद पढ़ंदो, कॾहिं सैयद नात पढ़ंदो। छा पढ़ंदो? ॾाढा कॾहिं सलाद, कॾहिं पूरा थी विया, कॾहिं सलाद, कॾहिं नात। पुछो मां कहिड़ी नात पढ़ंदो हुई? ॿुधायां तव्हांखे कि पढ़ंदो आहियां ओ अॼु तया धीअ राति जो मूंखे सोणू सरवर यादि पियो, निंड नेणनि मां फिटी मूंखे होत हर हर यादि पियो। गॾु पढ़ाईंदो तव्हांखे त महबूब परचाईंदो। पढ़ाईंदो ओ अॼु तया धीअ राति जो मूंखे सोणू सरवर यादि पियो, निंड नेणनि मां फिटी मूंखे होत हर हर यादि पियो। ओ इश्क बारण बारिया घोड़ा घर कीअं घारिया, घोड़ा घर कीअं घारिया। असांखे गरमानी मिले थी ख़ुदा रसूलुल्लाह जे सदके में मंगण हार मुस्तफ़ा जा सभु कुझु ॾिनो आहे, पर कॾहिं राति घर नसीब कान्हे। कॾहिं किथे कॾहिं